नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशार सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हुकूमत जी पाबंदी मड़ियल तंज़ीम विच में ॻाल्हियूं तइ थी वयूं। ज़रियनि जो चवणु आहे त पहिरीं पाबंदी मड़ियल तंज़ीम जा माण्हू जीटी रोड वारो धरणो ख़तमु कंदा। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस जा दावतनामा जारी कया विया। मुल्क में कोरोना वायरस विघे 11 मरीज़ फौतुनि जो अंग 28,452 थी वियो। 24 कलाकनि दौरान 733 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.52% रही। कलदम तंज़ीम जे एहतजाज वारे मामले ते आलमनि जे वफ़द जी वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात। आलमनि जी वफ़द ॿिनि हुकूमती शख़्सियतुनि ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं ताहिर अशरफी जी मौजूदगी में मुलाक़ात खां इनकार बैदि वज़ीर आज़म ॿिन्ही शख़्सियतुनि खे ॻाल्हियुनि में शरीक न थियण जी हिदायत कई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त फ्रांसीसी सफ़ीर खे कढणु कंहिं मसइले जो हल न आहे ऐं न ई उन खे नेकारी ॾेई सघिजे थी। फ्रांस सां वेड़ आलमी तौर ते पाकिस्तान खे अकेलो करे छॾींदी। साद रिज़वी जे केस अदालत में हलंदड़ आहिनि। अदालतूं साद रिज़वी खे आज़ादु करे छॾनि त को बि एतिराज़ न आहे। मूंखे को ब्लैकमेल नथो करे सघे। पुलिस खे सख़्ती सां गोलियूं हलाइण खां मना कयो, पर ॿिए पासे खां गोलियूं हयूं वयूं। पीर जो ॻोठु वेझो कोट मीर मोहम्मद में हथियारबंदनि पारां फ़ुरत जी कोशिश मज़ाहिम ते निसार अहमद मंगी मारिजी वियो। कोट मीर मोहम्मद जो अवाम पुलिस ख़िलाफ़ रोडंदे निकिरी आयो। कोट मीर मोहम्मद खां शाह हुसैन ताईं मार्च। ऐं कंदकोट इंडस हाईवे ते ओवरलोड ट्रक कार मथां किरी पई, औरत फ़ौत, 4 ज़ख़्मी। हैवी मशीनरी ज़रिए ज़ख़्मी ऐं फ़ौती औरत जो लाश खे कढियो वियो। ज़ख़्मी ऐं फ़ौती औरत जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कड़ियो। घर में जाम वाह मोरी वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टकर। हिकु ॼणो फ़ौत, हिकु ज़ख़्मी।